रहमान फ्रेंड जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो। मरंदासूं उते जिते को सुञाणे। हिकु भेरे वताए फ़क़ीर हिकु अहिड़ी शहर में वञी निकितो जिते संदसि का ॼाण सुञाणी कान हुई। राति जो मुसाफ़िर खाने ऐं वञी टिकियो। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उते बीमार थी पियो ऐं मुसाफ़िर खाने जे कुंड में पइजी रहियो ऐं संदसि बीमारी वधंदी वई एतिरे ताईं जो मथसि वशी तयारी थी वई। माण्हुनि खेसि उन्ही हालत में ॾिठो त तसबुरा करे हिक ॿिए खे चवण लॻा, वीचारो मरण गंदीअ ते आहे, हिते शायदि को मिट माइट कोन अथसि, तॾहिं त मुसाफ़िर खाने में पियो आहे। उहा ख़बर बि नाहे त हिंदू आहे अलाए जे मुस्लमान, जे मरे त कहिड़े पर कजेसि। वताए फ़क़ीर जॾहिं माण्हुनि जे वातां उहा ॻाल्हि ॿुधो त हिकदमि टप ॾेई उथी खड़ो थियो ऐं चयाईं, हिते मरण मुनासिब नाहे, मरंदासूं उते जिते को सुञाणींदो त हुजे।